गुरु नानक आया, कल तारण गुरु नानक आया, कल तारण गुरु नानक आया, कल तारण गुरु नानक आया। आयोलाल सभई चओ झूलेलाल सभिनि जा थियनि बेड़ा पार। सतनाम श्री वाहेगुरु। गुरु नानक जयंती सब जगह मनाई वही है ऐं हिन विच में पूरे देश जी सभिनि खां वॾी शोभा यात्रा नागपुर में निकिती है। पूरी झलकियूं तव्हांखे ॾेखारींदुसि, तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसो नागपुर में निकितल गुरु नानक जयंती जी शोभा यात्रा सां गॾु ई ॿी बि घणी झलकियूं तव्हां अॼु असांजे चैनल ते ॾिसंदा। तव्हां असांजे राष्ट्रीय संवाददाता श्री कमल वरदानी जी ही ख़ासि रिपोर्ट ॾिसो ऐं जुड़ल रहियो असां सां गॾु, ठहियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुहाणे सराणी सां गॾु सिंधी नॉलेज। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे प्रकाश उत्सव श्री गुरु नानक जयंतीअ जूं सभिनी माताउनि भेनरुनि ॿारनि खे बुजुर्गनि खे लख लख करोड़े करोड़े वाधायूं। अॼु नागपुर जे अंदरि सिंधी समाज द्वारा हिकु श्री गुरु नानक जयंतीअ जे अवसर ते वॾी ऐं भव्य शोभा यात्रा कढी वई। तव्हां सभिनि खे ॼाण ॾींदे इहा ख़ुशी थी रही आहे कि हीअ शोभा यात्रा पूरे हिंदुस्तान में सिंधी समाज जी सभिनि खां वॾी ऐं भव्य शोभा यात्रा रहंदी आहे। इन में हज़ारों ई भक्तगण माताऊं भेनरूं भाग वठंदियूं आहे। सॼो रोड ईअं जाम थी वेंदो आहे, पेर रखण जी जॻह न थींदी आहे ऐं हीअ शोभा यात्रा धीरे धीरे हलंदी रहंदी आहे। हीअ शोभा पंहिंजे स्थान तां लॻभॻि 1:30 वॻे शुरू थी करे ऐं पोइ वरी पंहिंजे स्थान ते दरबार में 9:30 वॻे पहुची। हिन विच में माण्हू भॼन कीर्तन कंदे हली रहिया हुआ ऐं सभु जॻह जॻह ते प्रसाद जो वितरण थी रहियो। हिन में कणा प्रसाद गॾी गॾु पुलाव, पोया, आलू बड़ा, चांहि, खीर, चॉकलेट ऐं तरह तरह जा व्यंजन हुआ। गॾु गॾु भव्य आतिशबाजी बि थी रही जेके हिन शोभा यात्रा में 4 चांद लॻाए रहिया हुआ। ये शोभा यात्रा नागपुर जी प्रसिद्ध शोभा यात्रा है जंहिंखे ॾिसण लाइ आसपास जे शहरनि मां बि घणेई माण्हू ईंदा आहिनि। त अॼु असां तव्हांखे हिन रिपोर्ट जे अंदरि जेकी आहे इहा सॼी शोभा यात्रा ॾेखारे रहिया आहियूं कि ॾिसो केॾो उत्साह आहे, केॾो प्रेम आहे, केॾो श्रद्धा भाव सां इहे सभु ॼणा सत्संग कंदे हली रहिया आहिनि ऐं पंहिंजे गुरुजननि जो गुणगान कंदे हली रहिया आहिनि। हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। नागपुर जी रिपोर्ट लाइ मां कमल वरदानी, सिंधी नॉलेज लाइ। धन्यवाद। जय झूलेलाल। हुआ